नमस्ते। दूरदर्शन के तरफा अज हिन अंजुमन में तव्हां सभिनी नाज़रीन जो हार्दिक स्वागत है। भारत अलग अलग जातियुनि जो मुल्क है। अलग अलग बोलियूं हिते ॻाल्हाई वञनि थियूं, अलग अलग नस्ल हिते रहनि था। इहा भिन्नता, इहा जेका अलग ख़ासियत है, इहा हिन मुल्क जी ख़ुसूसियत है, उन जी सुंदरता है, उन जी खूबसूरती चई वञे थी। सदियुनि खां हिन धरतीअ ते रहंदड़ हर धर्म, हर मज़हब, हर ॿोली ॻाल्हाईंदड़ खे साॻियो इज़त ऐं सन्मान मिले थो। तारीख़ जे ओराक में, इतिहास जे सुफ़नि में सिंध ऐं सिंध जे माण्हुनि जो पिणु साॻे नमूने शफ़ी ज़िक्र अचे थो। उन वक़्तु जॾहिं माण्हू, ॿियनि मुल्कनि जा माण्हू गारुनि गुफ़ाउनि में रहंदा हुआ, पननि ऐं ॿूटनि सां पंहिंजे जिस्म खे ढकींदा हुआ, तॾहिं बि उन वक़्त जे दौर में सिंध में तमामु ऊची कपाह खे उणियो वेंदो हो ऐं असांजी रहणी करणी जेका मोहन जे धड़े जी सभ्यता मां असांखे नज़र अचे थी, त साफ़ सुथरियूं घिटियूं ऐं साफ़ सुथरा महलात ऐं एतिरे क़दुरु जो रहण जे लाइ तलावनि जो बि साधन रखियलु हो। उन दौर जे जेकॾहिं असीं भेट कयूं था त असांजी सभ्यता ईअं सम्झो वञे थो दुनिया खां प्राचीन सभ्यता, प्राचीन वरसो है इहो असांजो। सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन इन ॻाल्हि जो अहसासु कयो त इहो इतिहास जो ख़ूबसूरत दौर किथे धरतीअ जे तहनि में दफ़न न थी वञे ऐं उन जो लाभ असांजी ईंदड़ पीढ़ी या नस्ल ताईं न पहुचे। उन लिहाज़ खां अॼु जो ही प्रोग्राम असां आयोजित कयो। अलॻि अलॻि मैदान में उभरियल सिंधियुनि जे इनफ़राती शख़्सियतुनि खे ऐं उन्हनि जे ख़िज़मतुनि खे तव्हां ते पहुचाइण लाइ दूरदर्शन ही सिंधी सर्वेच प्रोग्राम जो आयोजन कयो आहे। अॼु असीं इन प्रोग्राम में मुलाक़ात कयूं था हिकु अहिड़े शख़्स सां जंहिं आज़ादीअ जे दौर खां वठी सिंधी जातीअ सां हर क़दम ते, हर मोड़ में पंहिंजो साथ ॾिनो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर पंहिंजे इल्म ऐं फ़हिम सां भारत जे सुफ़े अहली पहिरीं कतार जे एडवोकेट में शुमार थियो आहे, जंहिंमें मां सम्झां थो दुनिया जा के चंद शख़्स अचनि था, उन्हनि में उन्हनि जो शुमार कयो वञे थो। भारत जो अटॉर्नी जनरल ऐं भारत जे लॉ मिनिस्ट्रीअ ते उन्हनि पंहिंजूं बहितरीन ऐं ज़ोरदार शेवाऊं ॾिनियूं आहिनि। अचो त असीं मिलूं उन अंतर्राष्ट्रीय सतह ते पंहिंजो नामोस, पंहिंजी धाक जमाईंदड़ असांजो हर दिल अज़ीज़ शख़्स श्री राम जेठमलानी। साईं, तव्हांजो हिन स्टूडियो में स्वागत आहे। मां ईअं भायां थो, इहा पक आहे त तव्हां उन पीढ़ीअ सां वास्तो रखो था, उन पीढ़ीअ सां तव्हांजो वास्तो आहे जेका पीढ़ी सिंध में ॼाई। असांजा दर्शक तव्हांजे अबाणे वतन, तव्हांजे अबाए ॻोठ, तव्हांजे वॾड़नि, तव्हांजे बुज़ुर्गनि, पुरखनि ऐं तव्हांजे बालकपण जी कुझु निजी के ॻाल्हियूं, के यादगिरियूं ॼाणणु चाहींदा। ज़मानो गुज़री वियो आहे जी। ख़ुदि मूंखे पंहिंजे ज़िंदगीअ जी जो ॻाल्हियूं घणियूं त विसरी वियूं आहिनि, पर कुझु कुझु शायदि मन ते उकीरजी वियूं आहिनि। उहे असांजे इतिहास जूं कड़ियूं थींदियूं। उहे मां विंडणु चाहियां थो तव्हां सां। पाकिस्तान में जेको अॼु जो पाकिस्तान आहे, ऐं उन्हनि ॾींहंनि में हिंदुस्तान हो। सिंध जे परगिणे में, सिंध जे उत्तर दिशा में शिकारपुर जो शहर। जी। मां सॼी दुनिया घुमियो आहियां अॼु ताईं, पर माफ़ी चाहियां सभिनी खां त शिकारपुर जहिड़ो शहर मूं कोन ॾिठो आहे। शिकारपुर में जेके लस्तूं हुयूं से सॼी दुनिया में कोन्हनि। त माण्हू अजब खाईंदा आहिनि जॾहिं मां इहा ॻाल्हि कंदो आहियां। पर मूंखे यादि आहे त 5 वरह जी उमिरि में जॾहिं मां अञा नओं स्कूल में वियो हुउसि, स्कूल त कहिड़ो स्कूल हूंदो हो, मैं पाठशाला में वियो हुउसि, त 4 आना फ़ी हूंदी हुई ऐं धरतीअ ते वेहंदा हुआसीं ऐं मास्तरनि जूं ख़ूब मारूं खाईंदासीं। पर उन पाठशाला में जेका असांखे शिक्षा मिली, सा मां अॼु जेका हज़ारे रुपया ख़र्चीनि था ॿार,
उन्हनि खे उन सां बि भेटिजी उन्हनि नथी सां सघे। भेट नथी करणु ॾाढो मुश्किल आहे उन्हनि सां। शिकारपुर जे शहर में लखीदर हूंदो, लखीदर ते ताईं वञो त का अहिड़ी शइ न हूंदी हुई जेका सस्ते अघ में न मिले। लखीदर ते मोतीअ जी कुल्फ़ी मिलंदी हुई, जेका मोतीअ जी कुल्फ़ी हींअर उल्हासनगर में शायदि मिलंदी आहे। ओके, उनजी पीढ़ीअ जा ई के माण्हू हूंदा। हिकु आने में यानी 16 रुपए में हूंदा हुआ। जी, हिकु आने में हेॾी कुल्फ़ी मिलंदी हुई जो माण्हू खाए त भई पोइ घर में रोटीअ जी ज़रूरत न पए। ऐं 2.5 आने में त यानी असुल घर खणी वञो ऐं सॼी फैमिली खाए, अहिड़ी कुल्फ़ीअ जी लस्त हूंदी हुई। नान, कबाब, कंडा, गोश्त, बोड़, चिकन, अहिड़ी का बि शइ अॼु कान्हे जेका उन्हनि ॾींहंनि में 100 दफ़ा सवादी हुजी हिन असां जेकी खाऊं था। सिंध वाह हूंदो, उहो जून जे महीने खां वठी 3-4 महीना वहंदो हो शिकारपुर शहर जे पसगिरदाईअ में। शाहूकारनि जा बंगला हूंदा ॿिन्ही कपनि ते, ऐं शिकारपुर जा जेके सेठियूं लखापति हूंदा हुआ उन्हनि ॾींहंनि में, पर पंहिंजे जोइ खे कॾहिं कोन चवंदा त तई रोटी ठाहियो। जॾहिं शैल ते वेंदा हुआ सिंध जे कप ते त रोटी उते सेठ पाण वेही ठाहींदो। दाल ऐं दांगीअ जी रोटी ऐं कीमो ऐं गोश्त। पोइ उन सिंधू वाह जो वरी इहा ख़ूबसूरत हूंदी हुई। 4-4, 5-5 मैल असीं पंधु करे गर्मीअ में उतां चइबो त लाट ते विया आहिनि। अच्छा, हा, पोइ 5 मैल 6 मैल जेतिरो थी सघे पोइ उन में पाणीअ में घिरंदा हुआसीं। पोइ पाणीअ में घिरबो हो त तूरियूं या कद्दू ॿधबा हुआ पाण सां। पोइ तूरियुनि ऐं कद्दुनि ते उन पाणीअ जे वहिकरे सां हेठि लहिबो हो। अच्छा, उहो तरण जे ख़्याल खां। पर लस्त जी ॻाल्हि इहा आहे त इंसान त पिया हलंदा वहंदा वहिकरे सां, पर असां सां गॾु खाधो, शराब। अच्छा, उन्हनि में ख़ैरपुर जो शराब हूंदो, दारूअ जा डुंग हूंदा हुआ उन्हनि। पोइ खाईंदा हुआ, पीअंदा हुआ, काफ़ियूं ॻाईंदा हुआ, ऐं जिते जिते लस्त अचे उते झिमिर लॻी वञे कप ते। ऐं आख़िर अची जितां शुरू कई थी वरी उते अची पहुचूं। पोइ कंहिं न कंहिं वॾे सेठ जे बंगले में वञूं। ॾांदनि जा खूह हूंदा, किंगरनि जा खूह हूंदा, मैसर वहंदी ऐं पांड भरिजी वेंदो हो, तलाउ भरिजी वेंदो हो। पोइ उन में अतुर ऐं गुलाब जा गुल, उन में सनानु थींदो हो। राजाउनि महाराजनि वांगुरु सचुपचु बिल्कुलु। पोइ आख़िर खूह में लाहींदा हुआ हेठि। खूह में ॾाकड़ियूं हूंदियूं, बराबरि। पोइ ॾाकड़ियुनि ते लही हेठि वञी जिते पाणीअ जो स्तर अची वञे उते टंगूं पाणीअ में पुसाए उते वेहबो चारों तरफ़, ऐं पिंडियुनि में नोड़ीअ सां वरी हेठि खाधो ईंदो हो। अहिड़ियूं लस्तूं मां सॼी दुनिया में कोन ॾिठियूं आहिनि। ऐं शिकारपुर शहर में हिंदू ऐं मुस्लमान ईअं रहंदा हुआ जीअं भाउर। बराबरि। कॾहिं को दंगो फ़साद न थियो। ऐं असीं त उन तहज़ीब में पैदा थिया आहियूं जो जॾहिं असांखे साल नवां कपिड़ा वठी ॾींदा हुआ माइट त उहे ईद जे ॾींहुं मिलंदा हुआ, ॾियारी जे ॾींहुं न। अच्छा, उतां जो जेको मुख्य त्योहार हुयो ईद करे। This is called secularism of शिकारपुर, secularism of Hindus। दादा, इहा साॻी जेका आहे इहा सिंध जे ॿियनि परॻणनि में बि हुई कि सिर्फ़ु शिकारपुर सां आहे? शिकारपुर में तमामु वधीक, छो जो सिंध जेको आहे सो सूफ़ियुनि जो घरु रहियो। बराबरि आहे, शाह सचल सामीअ जो घरु रहियो आहे। बराबरि। ऐं ज़िंद पीर, साध बेलो, पीरनि फ़क़ीरनि जो मुल्क आहे। सो असांजी जेका सिंधियत जंहिंखे चओ था, सिंधियत इज़ नथिंग बट सूफ़ीज़म। हिंदू मुसलमाननि जे दरगाहुनि ऐं ॾेवरियुनि ते बंदगी कंदा हुआ, ऐं मुसलमान हिंदू फ़क़ीर, हिंदू संत उन्हनि जे ॾेवरियुनि ते, उन्हनि जे मंदरनि में वेंदा, मंदरनि मड़ियुनि ते उते वञी मथो टेकींदा हुआ। देवा त यूनिफाइड सिविलाइज़ेशन। कपिड़ा सभु हिकु जहिड़ा कंदा हुआसीं। पोइ कॾहिं कॾहिं हिंदू को सुथण पाईंदो त मुसलमान थोरी सलवार पाईंदो, इहो फ़र्क़ु हूंदो थोरो घणो बसि, उहो बि तमामु मामूली रवाजी। दादा, तव्हांजो
तहलीम किथे किथे तव्हां हासिल मुंहिंजी कयो? तालीम मूं शिकारपुर में मां 3 दर्जे अंग्रेज़ी ताईं पढ़ियुसि। अच्छा तंहिंखां पोइ शिकारपुर हूंदी सखर ज़िले जो हिसो, जी सखर जो शहर हूंदो हो, 24 माइल असांजी शिकारपुर खां परे ज़िलो हो, ज़िले जो हेडक्वार्टर हो। उते न्यू मॉडल हाई स्कूल हूंदो हो जंहिंजो सुर्गी धरमदास हिते बि हूंदो हो मॉडल हाई स्कूल, जी, अञा साॻियो, ताईं हा, बराबरि। अञा ताईं आहे बम्बई में। उहो असांजो प्रिंसिपल साहिबु हूंदो हो, मां उते पढ़ियो आहियां। ऐं उते मां 3 दर्जे मां मूंखे 6 दर्जे में डायरेक्ट प्रमोट कयो न? डायरेक्ट प्रमोशन कयऊं। अच्छा। उन ॾींहंनि में डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन जेको DPI हूंदो उन खां मोकल वठणी पवंदी हुई ऐं इम्तिहान ॾियणा पवंदा। सो मूंखां 2-3 इम्तिहान गॾु गॾु वठी ऐं मूंखे 6 दर्जे में मां जॾहिं मैट्रिक पास कई त मां 13 वरियनि जो हुउसि अच्छा ऐं मूं LLB पास कई तॾहिं मां 17 वरियनि जो हुउसि। LLB तव्हां किथां? मूं LLB पास कई AC शाहानी लॉ कॉलेज कराची, कराची में हुयो। कराचीअ में। पर मां फर्स्ट ईयर साइंस शीतलदास चेलाराम कॉलेज हूंदो हो शिकारपुर में, जिते असांजो प्रिंसिपल साहिबु हो ND गुरबख्शानी, हा निर्मल गुरबख्शानी, जी हुनजो जंहिंजे लाइ हींअर ताईं यादगार ठाहियो वेठा हा, हिते करजट, निर्मल नगर असां हिन निर्मल जोड़े नगर रखियो ठाहियो आहे। था करजट में। उहो मुंहिंजो पहिरियों प्रिंसिपल हो ऐं तमामु नेक शरीफ़ इंसानु हूंदो हो, जंहिंजी शिकिल मूंखे अञा ताईं मुंहिंजी अखियुनि अॻियां तमामु चिटी ज़ाहिर आहे। पोइ फर्स्ट ईयर साइंस मां पास करे इंटर साइंस मां वञी कराचीअ में DJ सिंध कॉलेज, ऐं DJ सिंध कॉलेज जो शान हूंदो उन्हनि में सॼे हिंदुस्तान में मशहूरु हो DJ सिंध कॉलेज। उतां मूं इंटर साइंस पास कई। मुंहिंजी दिलि हूंदी त मां वकील थियां, छो जो मुंहिंजो पीउ वकील हो। अच्छा ॾाढो मुंड खां वठी तव्हांजी इहा हिकिड़ी ख़्वाहिश हुई त मुंहिंजो तव्हां पीउ वकील, मुंहिंजो ॾाॾो वकील, मुंहिंजा चाचा वकील, अच्छा, मुंहिंजा इहा सौट वकील। परंपरा मुंहिंजी रही दिलि आहे। हुई ॾाढी त मां, ऐं मूंखे थोरो सम्झंदा हुआ त मां फसी ज़बान जो आहियां, थोरो ॻाल्हाइण ॿोलाइण में, कॉलेज डिबेट्स में, स्कूल जे डिबेट्स में, स्कूल जी पार्लियामेंट में बहिरो वठंदो हुउसि। मूंखे शौक़ु हो त मां वकील थियां, पर मुंहिंजो पीउ चए त न तूं इंजीनियर थी, इंजीनियर। सो आख़िर मूंखे ज़ोरीअ साइंस कॉलेज में वठी विया। इंटर साइंस में जॾहिं मां पहुतुसि, इंटर साइंस मूं वरी DJ सिंध कॉलेज में जॉइन कई। ओके तॾहिं मूंखे ॾाढो दुखु थियो त मूंखे छो मूंखे साइंस कॉलेज में थो अथनि। मां पंहिंजे पीउ सां बि ॾाढो नाराज़ हुउसि। पर उन वक़्तु मर्यादाऊं हुयूं, वॾनि खे पर जवाब न ॾेई मर्यादा सघिबो। हूं तॾहिं त कंदासीं। जवाब न पर ॾेई सघिबो। अजीब ॻाल्हि आहे त कराचीअ में हिकिड़ी पुल हूंदी हुई, ट्रेन जितां लंघंदी हुई रेलवाई तां, उनजे मथां, रेल जे मथां हूंदी हुई पुल, जंहिंखे लवर्स ब्रिज चवंदा। लवर्स ब्रिज इन करे चवंदा छो जो आशिक़ जेके हूंदा हुआ वीचारा फ्रस्ट्रेट थी, उहो त आपघात कंदा। अच्छा जेके नाकामयाबु मिले उहो वधीक मथां कंदा। सो मां बि लवर्स ब्रिज ते वञी वेहंदो हुउसि शाम जो, त मूंखे ख़ुदा हिन साइंस कॉलेज में छॾाए। तव्हांजो ॿियो कोई लव न, पर तव्हांजो लॉ जे लाइ लव हुयो, उन में आख़िर अजीब ॻाल्हि थी त भॻवान का ईश्वर मुंहिंजी का दांह ॿुधी, छो जो बम्बई यूनिवर्सिटी, असां सभु बम्बई यूनिवर्सिटी जा हिसा हुआसीं। उन्हनि ॾींहंनि में कराचीअ खे पंहिंजी यूनिवर्सिटी हूंदी कान्हे। बम्बई यूनिवर्सिटीअ क़ाइदो पास कयो त जेको बि इंटरमीडिएट आर्ट्स, इंटरमीडिएट साइंस पास करे उहो सिधो लॉ में अची सघे थो, ऐं 2 years कोर्स आफ्टर। मां चयो त ख़ुदा आहे त तो दरवाज़ो ॾेखारियो आहे, मुंहिंजो दरवाज़ो खोलियो अथई, ऐं जफ़ा कशी करे कीअं बि करे इंटर साइंस पास कयमि। पोइ पीयूष खे डिफाए करे आख़िर मां वञी लॉ कॉलेज में वेठुसि। असांजो प्रिंसिपल प्रहलाद सिंह आडवाणी हूंदो हो, प्रोफेसर रेमंड असांजो रोमन लॉ पढ़ाईंदो हो, तमामु ज़बरदस्त कॉलेज हो। उहो बि AC शाहानी लॉ कॉलेज कोठींदा उनखे। पर जीअं न हिकिड़ो माण्हू को कुमायल गुल खुली पए तीअं मां खुली पियुसि। मां त सुबुह जो क्रिकेट मैच ॾिसी 3 बजे टर्मिनल एग्ज़ामिनेशन में वेठो त अनाउंस कयऊं त पहिरियों नंबर आयो आहे। ऐं असांजी मुंबई यूनिवर्सिटी उन्हनि ॾींहंनि में जंहिंजो सिंध सां लाॻापो हो, उहा हूंदी हुई सिंध, महाराष्ट्र, गुजरात, पार्ट ऑफ कर्नाटक एंड पार्ट ऑफ हैदराबाद। एॾी उन्हनि जी एराज़ी हूंदी हुई। LLB एग्ज़ामिनेशन में मां सॼी। पर हीउ जेको विरहाङो थियो, असांखे सिंधियुनि खे पंहिंजो उहो अबाणो वतन छॾिणो पियो, छा उनजो कुझु असरु तव्हांजे परिवार ते या निजी जीवन ते? ॾाढो। मां त ॿुधायमि त मूं त वकालत शुरू कई पोइ कराचीअ में, पर छाकाणि जो मुंहिंजो पीउ मुंहिंजे वकालत जे बरख़िलाफ़ हो त मां वकालत पंहिंजे पीउ सां कान कई। मां अची कराचीअ में वकालत कई। अलॻि ई? हा, अलाए 6 साल मूं वकालत कई कराचीअ में। तंहिंखां पोइ इहे पार्टीशन जो। पर
कंहिंखे इहा उमेद न हुई त हीअ चरियाई गच वक़्तु हलंदी। सभिनी सम्झो त हीअ हिकिड़ी तमामु मामूली ॻाल्हि आहे, अॼु न सुभाणे ख़तमु थींदी, पर पंहिंजी जान बचाइण लाइ भव खां, ईअं त कोन भई को वॾो को ज़ुल्म थियो हो कराचीअ में, सिंधी मुस्लमान सिंधी हिंदुनि सां पिछाड़ी ताईं पंहिंजे मोहबत जो रस्तो क़ाइमु रखियो। के चंद माण्हू हुआ जिन जे करे चंद माण्हू जेके मारियाऊं उहे घणो करे वीचारा सिख। अच्छा, सिख वधीक मुआ, सिख रुगो सिख मुआ सम्झो त। अच्छा, सिंधी हिंदुनि खे चयाऊं तव्हां निकिरो भले, पर प्रॉपर्टी छॾे वञो, मिल्कियत छॾे वञो, न खणी वञो, पोइ तव्हांखे असां धके ते छॾे ईंदासीं, जहाज़नि में विहारींदासीं, अलविदा कंदासीं, पर प्रॉपर्टी न खणी वञो। ठीकु आहे। दादा, इहा जेका लॾ पढ़ाण थी भारत जे तरफ़ हिकिड़ी अचानक इहो दौरु आयो, भई इहा त हिकिड़ी ट्रेजिक ॻाल्हि थी जेका असां सिंधियुनि कॾहिं इहा ॻाल्हि तस्लीम कान कई हुई। तव्हांखे यादि हुअणु खपे त सिंधियुनि जे खून में इहा पार्टीशन ऐं टू नेशन थियरी जी जेका ज़हर आहे सा कॾहिं कोन हो। ऐं सिंध असेंबलीअ में जिन्ना साहिबु पाकिस्तान जे फेवर में रेज़ोल्यूशन पास न कराए सघियो, छो जो असांजो चीफ मिनिस्टर हो ख़ान बहादुर अला बख्श, उन पंहिंजो ख़ान बहादुरी जो लक़ब त छॾे ॾिनो हो अंग्रेज़नि जे, छो नेशनलिस्ट मुस्लमान। ऐं आख़िर ताईं सिंध असेंबलीअ में मेजॉरिटी कान थी नथी सघी। पोइ आख़िर वीचारे ख़ान बहादुर अला बख्श खे शिकारपुर जे शहर में टांगे में वेठो हो, ॾिसंदे ॾींहुं हुनखे वीचारे। पर जेका इहा ओचिती लॾ पढ़ाण थी, उन में असांजी सिंधी ॿोली, असांजी तहज़ीब ऐं संस्कृतीअ खे मां सम्झां थो यकीनन दहरम त रसियो, ज़रब आई। ज़रब ज़रूरु आई, ज़रब इन करे आई जो सिंधी टिड़ी पखड़ी विया। बराबरि आहे। पर इहा अजीब ॻाल्हि आहे त सिंधी मुस्लमान सिंध जी जेका पुराणी तहज़ीब आहे उन खे अञा जारी रखी वेठो आहे। ऐं अॼु सिंधी मुस्लमान जेको आहे त ॾाढो दुखी आहे पाकिस्तान में, पाकिस्तान सां अलॻि थियणु थो चाहे। ऐं मां त जॾहिं जॾहिं सिंधी मुस्लमाननि सां गॾिबो आहियां वाशिंगटन में, लंडन में, त मूंखे त ॾिसण में थो अचे त हू ट्रीज़न जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं त ईअं चवंदा आहिनि त दीवान कॾहिं था अचो। बराबरि आहे, उन्हनि खे असांजी हुब अञा क़ाइमु आहे हिसाब सां। असां त सम्झो त दुनिया असांजे लाइ ख़तमु थी वई। जॾहिं वरी कोशिशूं वरितियूं वयूं, उनखे वरी तहरक हलायो वियो त जीअं उहो वापसि ॿाहिरि निकिरी आयासीं इन उमेद सां। छाकाणि हाणे ॾिसो, मां पंहिंजो फैमिली वठी अगस्त में छॾे आयुसि हिंदुस्तान में, पर मां अकेलो कराचीअ में वञी वेठो हुउसि पंहिंजे घर में, वकालत कंदो हुउसि। आख़िर फेबरवरी 48 में पहिरियों फ़साद थियो कराची में, उहो बि सिंधी मुस्लमाननि न कयो त धारिया जेके ॿाहिरां आया, अच्छा, जेके हितां आया हूंदा, जेके हितां मुजाहिदीन आया हुआ, उन्हनि अची हुते इहो फितन पैदा कयो, छो जो उन्हनि खे मिल्कियतूं खपंदियूं हुयूं त इहे मोटी न अचनि, तंहिंजे करे उहे झगड़ो थियो। पर उन झगड़े में बि मारियाऊं न। अच्छा, हिकिड़ो डपु ॾिनो, माण्हू न मारियाऊं, लाड़ियूं खणी आया हुआ, दुकान फुरियाऊं, लुटियाऊं, भरे खणी विया, मिल्कियत जे कढ हुया वधीक। दादा, तव्हां वकालत में हिकु तमामु सुठी ऊचाई, हिकु बुलंदीअ ते पंहिंजो शान मान सां पहुता आहियो, ऐं सिंधी जातीअ खे भर मोड़ ते तव्हां सपोर्ट ॾिनी आहे, रहबरी ॾिनी आहे। सियासत में, हिन राजनीतिअ में तव्हांजो दख़ल कॾहिं थियो? सियासत में इंट्रस्ट त हर कंहिं एजुकेटेड माण्हू खे इंट्रस्ट पॉलिटिक्स में वठणु खपे। ऐं जेकॾहिं सम्झदार जेके माण्हू आहिनि, जिन खे सम्झ आहे, तालीम आहे, उहे जेकॾहिं पॉलिटिक्स में बहिरो न वठंदा या पंहिंजो रायो ज़ाहिर न कंदा, त पोइ लोकशाही जमूरियत कमज़ोर थींदी। उन तंहिं करे पॉलिटिक्स में मां इंट्रस्ट त मुंड खां वठी वरितो आहे, पर पहिरियों इंट्रस्ट जो सचपच रियल इंट्रस्ट जेको वरितो पार्लियामेंट में, तॾहिं जॾहिं आचार्य कृपलानी ऐं कृष्ण मेनन जी इलेक्शन थिए। काफ़ी मां वकालत जे धंधे में पंहिंजो धको ॼमायो हो उन्हनि ॾींहंनि में, यंग कमिंग अप यंगस्टर। त मूंखे कृष्णा मेनन नींढ ॾिनी त तूं अचो ऐं मुंहिंजे पार्टी जॉइन कर। पार्टी जॉइन त उन्हनि ॾींहंनि में प्रैक्टिकली सभु कांग्रेसी हुआसीं। हा, बराबरि, उन वक़्तु हिकिड़ी पार्टी हुई। पर ईअं आहे त कुझु असांजा सिंधी भाउर जनसंघ में शामिलु थिया हुआ, पर उहो बि लाज़मी हो, छो जो
नेठि मिड़ई कुझु क़दुरु एंगर जंहिंखे चइबो आहे, थोरो अंदरि में हिकिड़ी पीड़ा हुई जंहिंखे हुन पीड़ा खां- हुई, तंहिंजे करे जनसंघ में घणेई सिंधी ॿार शामिलु हुआ। पर कृष्णा मेनन जी इलेक्शन जेका थी बम्बई मां आचार्य कृपलानी जे बरख़िलाफ़, ऐं मां सिंधी हुउसि जंहिं आचार्य कृपलानी जे बरख़िलाफ़ अच्छा कमु कयो हुयो। कमु कयो। अच्छा ऐं आचार्य कृपलानी खां इहा ॻाल्हि पिछाड़ी ताईं कान विसरी। पोइ आख़िर त मुंहिंजो ॾाढो तमामु एतिरो दोस्त थी वियो हो जो हमेशह मूंखे घुराईंदो हो, मां त पोइ संदसि पेरनि ते। अॼु असांजो समाज हिकु अहिड़े दौर में पहुची चुको आहे जिते असांखे पंहिंजे घर में पंहिंजे ॿारनि खे बि इहो ॿुधाइणो पवे थो त असीं सिंधी आहियूं, असांजी ॿोली सिंधी आहे। असांजी संस्कृति, असांजी सभ्यता, तहज़ीब जेका आहे उनजे मिटिजी वञण जो हिकु भरम, हिकु डपु असांजी दिलनि में आहे। उन लिहाज़ खां छा करिणो? कुझु क़दुरु इहा ॻाल्हि रोके नथी सघिजे। इतिहास में केतिरा ई इंसाननि जूं ग्रुप्स आहिनि, कम्यूनिटीज़ आहिनि, सिविलाइज़ेशन्स आहिनि, आख़िर ग़ाइबु थी वियूं आहिनि हिंदु दुनिया जे तख़्ते। पर असां चाहियूं था त सिंधी मगर जेसिताईं असीं जीअर आहियूं, जिन उहा सभ्यता जी सुंदरता, उनजी ख़ूबसूरती महसूसु कई आहे, उनजो असां एक्सपीरियंस वरितो आहे, तजुर्बो थियो आहे, असीं त चवंदासीं त इहा ॻाल्हि न थिए, इहा ट्रेजिक ॻाल्हि थींदी ऐं बराबरि ट्रेजिडी थींदी। छो जो हिंदुस्तान जो जेको गुलदस्तो आहे उन में सिंध जो हिकिड़ो गुल आहे। हिंदुस्तान जो विजूदी जेको आहे सभिनी जातियुनि, सभिनी ॿोलियुनि जे करे आहे। सिंधियत जो गुल जेकॾहिं कुमाइजी वेंदो त गुलदस्ते जी सूंहं घटिजंदी। पर हाणे उनजे फैलाव लाइ, उनजे फैलाव लाइ पहिरियां ई त जेके पेरेंट्स आहिनि उहे कीअं बि करे कोशिशि करे, जफ़ाकशी करे, ॿिया कम छॾे पंहिंजे ॿारनि खे मजबूर कनि त सिंधी सिखो ऐं पढ़ो, ऐं पाण बि घटि मिट छॾनि। हा घर में घटि में घटि पंहिंजी जोइ सां त सिंधी ॻाल्हाइनि, उहो ॻाल्हाईंदा त पोइ ॿार बि सिखंदा। पर हाणे अॼुकल्ह सभिनी खे लॻी आहे पंहिंजी इकनॉमिक ग्रोथ, त असां आर्थिक विकास दुनिया सां कदम में कदम मिलाइण लाइ अंग्रेज़ी ज़रूरी आहे, पर असांजो जेको बुनियाद आहे अंग्रेज़ी बि ज़रूरत आहे। पर जेकॾहिं पॉलिटिक्स में तव्हांखे हलिणो आहे हा त घटि में घटि 2 इंडियन लैंग्वेजिस ॿियूं बि सिखणु खपनि। हिंदी त ज़रूरी आहे ऐं हिकिड़ी ॿी ज़रूरु, जंहिं स्टेट में रहूं था उहा बि असांखे लाज़मी थी वई आहे। सो तंहिंजे करे यू बिकम क्वाड्री लिंगुअल। त इहा ॿारनि ते बराबरि बोझो पए थो, पर इन खे बोझे खे असांखे सहणो पवंदो ऐं इन जे लाइ क़ुर्बानी करणी पवंदी। तंहिंजे करे वॾो प्रचार करिणो पवंदो असांजे ओल्डर जनरेशन ते, त जीअं यंगर जनरेशन खे मजबूर कनि त सिंधीअ खे न विसारियो। ऐं सिंधीअ जी जेका ख़ूबसूरती आहे उहा जॾहिं पाण वॾा सम्झंदा तॾहिं नंढनि जे तॾहिं नंढा पराईंदा उन्हनि मां। बराबरि आहे दादा, वॾी महिरबानी तव्हां असां वटि आया, पंहिंजे जीवन जे अनुभव मां सिंध जो उन सुनहरी यादुनि जो असांखे तव्हां उन सां मालामाल कयो। असीं तव्हांजा तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं।